ही रात लैलतुल क़िस्मत सरबिया, छो तो इनमें मुक़द्दर जा तक़दीरुन जा फैसला लिखिया वेंदा आहिनि। ही रात लैलतुस सिक यानी दस्तावेज़न जे लिखजण जी रात। अल्लाह जे तरफां आबिदन ज़ाहिदन शब बेदारन नेकोकारन दुआउन घुरण वारन जे लाए छोटकारे जा दस्तावेज हिन रात में लिखिया वेंदा आहिनि। सुनन इब्न माजा में हदीसा हजरत मौला अली शेरे जली हजरत हैदर करार तो रिवायत फरमाए। मदीने वाले साईं फरमायो, इदा कानत लैलतुन निस्फ मिन शाबान फकूमू लैलहा वसूमू नहारहा। जने 15 शाबान जी रात अचे या रात जागंदा कयो, ॾींहं जो नफली रोज़ो रखंदा कयो। फ़इन्न अल्लाह यंज़िलु फ़ीहा लिग़ुरूबि शम्स इला समाए दुनिया। छो त हिन रात में सिज लहण सां अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही ईंदो आहे। फ़यक़ूल अला मिन मुस्तग़फ़िरिन फ़अग़फ़िर लहू। आहे को बख्शिश घुरण वारो त बख्शिश कयांसि। अल्लाह ताला पाण ऐलान कंदो आहे। इन जे करे हिन रात के लैलतुल मुनादी भी सजो वियो आहे, यानी पढ़न वारी रात, ऐलानन वारी रात। ऐलान रब सखी पाण कंदो आहे त आहे को गुनाहन जी माफ़ी वठण वारो त बख्शे छॾियांसि। अला मुस्तरज़िकुन फ़अर्ज़ुक़हू। आहे को रोज़ी घुरण वारो त रोज़ी अता कयांसि। अला मुब्तलन फ़उआफ़ियहू। आहे को बीमार त मां शिफ़ा ॾेई छॾियांसि। अला कदा अला कदा। आहे को फलाणो, आहे को फलाणो, आहे को औलाद घुरण वारो, आहे को मदीने जी टिकेट घुरण वारो, आहे को मुक़द्दर संवारण चाहण वारो, आहे को किस्मत जो मारियो, आहे को दर्दन जो आज़ारियो, आहे को परेशानियुनि जो सतायो, आहे को घुरण वारो, आहे को तलब करण वारो। हत्ता यतलु अल फज्र। एसी ताईं जो बाख फुटंदी आ, एसी ताईं अल्लाह जे तरफां ये पढ़ा फिरंदा रहंदा जी। सिज लथे खां पढ़ा शुरू थी चुका आहिनि। हींअर पढ़ा हलन था। जेकॾहिं उहा नज़र हुजे, उहे कन बातिन वारा हुजनि त अहले दिल ऐं अहले मारिफत उहे ऐलान अॼु बि ॿुधनि था। अज़ानी गिरामी, उन पढ़न वारी रात में रब असांखे हिकु भली महफ़िल में हाज़िरी नसीब कई आहे। असां त सदाऊं हणंदासीं पंहिंजी जेके दिल जूं अंदर में ख्वाहिशूं के चई सघिया आहियूं के चई बि नथा सघूं माण्हुनि जे अॻियां, के ज़ाहिर करे सघूं था के ज़ाहिर करे बि नथा सघूं, पर उन्हनि सभिनी इल्तिजाउनि जे अघामण जी अॼोकी रात। सुनन इब्न माजा में, सहीह इब्न हिब्बान में ऐं मुस्नदुल बज़ार में हदीस थी अचे। हबीबन फरमायो त इन्नल्लाह लयत्तलिउ फी लैलतिन निस्फ मिन शाबान फयग़फिरु लिजमीइ ख़ल्क़िही इल्ला लिमुशरिकिन व मुशाहिन। हबीबन फरमायो त जॾहिं 15 शाबान जी रात थींदी आहे त अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही ईंदो आहे। फयग़फिरु लिजमीइ ख़ल्क़िही। वो पंहिंजी सारी मखलूक के बख्शे छॾींदो आहे। सारी मखलूक के बख्शे छॾींदो आहे सवाइ मुशरिक जे ऐं मुशाहिन जे। मुशाहिन माना वो ॿिनि जे विच में झेड़ो पैदा करे।
दिल में कीनो बुग़्ज़ हसद साड़ रखण वारो, बिन के वेढ़ाइण वारो, फितने परवर मानू, फितने अंगेज मानू, इन मानू के हिन रात में माफी न मिलंदी। मुशरिक की माफी न मिलंदी, बाकी सारी मखलूक जिला माफी मिला। इंशाअल्लाह अल्लाह कंदो त ही सारी जमायत जो माफी जी खैरात वठी हलंदी, छो त ही सब मुवहिद आहिनि, मुशरिक ते केर बि कोन्हे। हाँ, वहदहू ला शरीक जी वहदानियत के मञण वारा आहियूं, अल्लाह जे तौहीद के मञण वारा आहियूं। मथे मथे हथ खणी ऐलान कर। ऐं हिते इंशाअल्लाह मुशाहिन को बि कोन हूंदो, झगड़ालू फिस फसाद मचाइण वारो हिते रब ने के आणींदो ई कोन। जे भला आयो आ त अॼु वरी रंग मटिजी वेंदुसि इंशाअल्लाह।